اللهم بارك لنا في أولادنا، اللهم بارك لنا في أزواجنا، اللهم بارك لنا في آبائنا، اللهم بارك لنا في أمهاتنا. तव्हां सभिनी जी महिरबानी। मूं अॻे वॾे जलसे में बि अर्ज़ु कयो हो त जेको बि ग़ैर मुस्लिम जॾहिं इस्लाम में अचे थो त माण्हू हुनखे शेख सॾनि था, पर शेख हुननि जी ज़ात न आहे। असांखे जितां बि इज़त मिलंदी असीं हुन जा भाइर आहियूं। जेको बिरादरी जो थींदो आहे हीअ पालारी बिरादरी जो आहे। ॿी निस्बत इहा आहे मुंहिंजी त हीअ जेके नौजवान तव्हांखे उन दफ़े बि नज़र आया, कुझु अॼु बि आहिनि, ख़ुशूसन वाह पालारी वारा, इहे मुंहिंजा शागिर्द आहिनि। मूंखे अॼु फ़ख़्रु थिए थो, ख़ुशी थिए थी। उहो नौजवान ख़ासखेली बिरादरी जो हुजे, पालारी बिरादरी जो हुजे, मेमण बिरादरी जो हुजे, जंहिं बि बिरादरी जो आहे, जॾहिं हू सुजाॻीअ जे पंध में क़दम रखे थो, विख खणे थो, त मुंहिंजी दिलि ठरे थी। बुज़ुर्गनि, औलियान, वलियनि ऐं आलिमनि, अलाह वारनि जे सोबत में गुज़ारियो आहे। असांजे लाइ वॾे में वॾो इंसान जे रुसवाईअ जो, ज़िल्लत जो, माना इंसान जी बर्बादीअ जो, इंसानियत सोज़ वॾे में वॾो अमल ग़ुलामी आहे। कंहिंजे आॾो झुकणु आहे, कंहिंजे आॾो नमणु आहे, कंहिंजो माण्हू थियणु आहे। सो इंसान जो वॾे में वॾो ऐब इहो आहे। इंसान जी इज़त, इंसान जो दर्जो जेका असांखे इस्लाम तालीम सेखारी त असीं बाना ख़ुदा जा आहियूं, झुकंदासीं उन जे आॾो। ग़ुलाम असीं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहियूं, ग़ुलामी सिर्फ़ु उन जी ॾींदासीं। ॿिए कंहिं बि सरदार, भोतार, वॾेरे, रईस, चौधरी, ख़ान, कंहिंजा बि ग़ुलाम न आहियूं। असांखे को अगरि लत जे हेठां विहारणु थो चाहे, पेरनि में विहारणु थो चाहे, असांखे क़बूल न आहे। असांखे कुल्हो कुल्हे में मिलाए, भाउ बनाए, पाण सां गॾु हलाए, असां हुन जा भाइर आहियूं। कोहिस्तान जे धरती जो मसइलो सुजाॻी आहे। जेका बिरादरी चाहे थी त असां अमन सां हुजूं, इज़त सां हुजूं, ख़ुशहाल हुजूं। कोहिस्तान धरती तरक़ी करे, हिते आबाद स्कूल हुजनि, इस्पतालनि में इलाजु थींदो हुजे, माल जा वाड़ा ऐं वथाण स्कूलनि में न हुजनि, वॾेरनि जी ओताकूं स्कूल न थियनि, स्कूल रुॻो मरणे पढ़णे जे दावतनि लाइ कम में न अचनि, पर स्कूल में कामयाबु तालीम मिले, इस्पतालनि में कामयाबु इलाजु मिले, असांखे रोड रस्ता ठही मिलनि, असांखे जेको आहे नौकरियूं मिलनि, रोज़गार मिले, इज़त मिले, मान मिले, अमन मिले, सुकून मिले। जेकॾहिं असां मां कंहिं भाउ ॿिए भाउ सां नाजाइज़ी कई आहे, असांजो फ़ैसिलो कंहिं वॾेरे सरदार वटि वञे थो त हू पहिरीं इहा ॻाल्हि थो ॾिसे त हीअ ॿ भाउर विढ़ियल आहिनि, इन में मुंहिंजो मुखालिफ़ कहिड़ो आहे, मुंहिंजो मुवाफ़िक़ कहिड़ो आहे। जेको मुंहिंजो मुखालिफ़ आहे उनखे हिसाइणो आहे, नुक़सानु ॾियणो आहे, तकलीफ़ करणी आहे। जेको मुंहिंजो हामी आहे उनखे अञा वधीक चाढ़ो ॾियणो आहे। बाबा वारो कर, मूं SHO खे फ़ोन करे छॾियो आहे, तूं 2 FIR दाख़िल कराए, हुन जा बचा खणाए, हुनजे घर लताड़ कर, हुनजी बेइज़ती कर, हुनखे ज़लील ख़्वार कर, परेशान कर। माना उन असांजे भाउ जो कुल्हो इस्तेमालु करे असांखे कमज़ोर करे थो। त हीअ जेका पालारी बिरादरी में सुजाॻ आई, तव्हांखे आउं ख़ुदा जो कसम खणी चवां थो, जेका मुंहिंजे दिलि खे तस्कीन ऐं ख़ुशी पई, उन ख़ुशीअ खे दुनिया जे कंहिं बि आले में आउं मापे नथो सघां। ऐं मुंहिंजी इहा सोच आहे, मुंहिंजो इहो नज़रियो आहे, मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी कोन्हे, को जंग कोन्हे, टकराव कोन्हे। असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि, उस्तादनि, आलिमनि, कलाम पाक, क़ुर शरीफ़, जेको कलमो असां पढ़ियो आहे, जेका रसूल पाक जी राह वरिती असां, उन मां असांखे इहो दर्स मिलियो आहे, इहो सबक़ु मिलियो आहे, इहा सोच मिली आहे, इहो फ़िक्रु मिलियो आहे त असांखे बंदगी रब जी करणी आहे, झुकणु उन्हनि जे साम्हूं आहे, ग़ुलामी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करणी आहे। कंहिं वॾेरे सरदार खां असांखे ख़ौफ़ न आहे करिणो, ख़ौफ़ सिर्फ़ु ख़ुदा जे ज़ात जो। असांजी ज़िंदगी, असांजो मौत, असांजी हयाती, इन जो मालिक अलाह साईं आहे। अचूं था कोहिस्तान जे हालात ते। आउं तव्हांखे ॿुधायां, मूं 84 में इस्लाम क़बूल कयो, ऐं दीनी मदरसे में पढ़ी आलिम थी आयुसि। हिते मूं अची दीन जे इल्म जी शमा रोशन कई। शुरूआति मुंहिंजी पंहिंजे अबाणे ॻोठ मौल खां थी, उते मदरसो ठाहियो, मस्जिद ठाही, माण्हुनि खे सुजाॻी ॾिनी।
92 में अलाह साईं मूंखे अरबी टीचर जे हैसियत सां नौकिरी ॾिनी। मूं स्कूलनि में 26 साल उस्ताद जे हैसियत सां पढ़ायो। अॼु कोहिस्तान जे धरतीअ ते हज़ारे शागिर्द पंहिंजा ॾिसां थो, पर जेॾीमहिल उन्हनि खे कंहिं वॾेरे जो कंहिं सरदार जो ग़ुलाम थींदे ॾिसां थो, मुंहिंजी दिलि सड़े थी। पर तव्हां जीअं जॾहिं कंहिं नौजवान खे आऊं हिकिड़ो बाग़ी ज़हन, हिकिड़ो सुजाग ज़हन, हिकिड़ो सुधरियल इंसानु, हिकिड़ो हिमत वारो इंसानु ॾिसां थो, मुंहिंजी दिलि ठरे थी। आउं सम्झां थो हिकु फसल पोखियो जेका ॿनी पोखी, उन्हनि जा फल मेवा हाणे नज़र अचनि था पिया, माण्हू सुजाग थियनि पिया। रहियो सुवालु आउं तव्हांखे ॿुधायां, हिते जेका असां समाजी ख़िदमत कई, आउं समाजी वर्कर आहियां, सियासी माण्हू न आहियां, पर सुजाग ज़रूरु आहियां, कंहिंजो ग़ुलाम क़तन कोन आहियां। मूंखे माण्हुनि हैरत मां ॾिठो हूंदो त साईं तव्हां त पाण उते गॾु हुयऊं, नारा भणंदा हुयऊं, जलसा बि कंदा हुयऊं, इस्तक़बाल बि कंदा हुयऊं, आजियाऊं बि कंदा हुयऊं, बेशक सभु कुझु कंदा हुयासीं। पर भिटाई चयो त ॾाघनि ॾेरनि ॾूंघरनि टिनी ॾिनमि ॾुख, पर से सभु भायमि सुख, एकांत कारण होतजे। उहो हिकिड़ो ॿिए जो डुक हो, ज़हर जो कतलो हो। इहा कॾहिं जेका असीं कंदा हुआसीं, इहा इन जे लाइ कयासीं त जेकॾहिं उथंदे ई असां इहो रस्तो वठूं जेको हाणे वरितो अथऊं, त असांखे कुचलियो वञे हा, पीसियो वञे हा, पीड़ियो वञे हा, ख़तमु कयो वञे हा। कम अज़ कम 4 अहिड़ा आवाज़ पैदा कयूं जेके जॾहिं असां ते का तकलीफ़ अचे त उहे आवाज़ उथनि। जॾहिं आउं मूंखे जेल में विधो वियो इन सियासी इंतकाम जे बुनियाद ते, मलिक असद सिकंदर साहिब जे तरफ़ां ई थियो, जे कंहिंजे तरफ़ां ज़मीन कोन फेराई हुई, को फ्राड ठगी, ख़ुदा ॼाणे थो आउं काबे जे गिलाफ़ ते हथु रखी चई सघंदुसि त मूं कंहिंजी ज़मीन कान फेराई हुई। सिर्फ़ु मुंहिंजे इन सुजागी जे सज़ा में मूंखे जेल में मोकिलियो वियो त मूं ॾिठो सभ खां पहिरीं कोहिस्तान जे धरती जो जेको माण्हू मूंसां जेल में मिलणु आयो ऐं मुंहिंजी पुठी थपे चयईं त शेख साहिबु, तो हुज़ूर पाक जी सुन्नत अदा कई आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जी सुन्नत अदा कई आहे, तोखे आउं सिर्फ़ु सलाम करणु आयो आहियां। उहो पालारी बिरादरी जो शख़्स हो जंहिंजो नालो दुरमोहम्मद ख़ान पालारी। मूंखे सभ खां पहिरीं जेका मोट मिली, उहा मुंहिंजा 2 भाइर बि आया मूंसां जेल मिलणु, पर मुंहिंजो दुरमोहम्मद ख़ान पालारी आयो। उन खां पोइ ॿियो दोस्त जेको उते आयो, उहो जावेद ख़ासकेली वकील हो जंहिं मुंहिंजी मदद कई। उन खां पोइ जंहिं शख़्स जो फ़ोन आयो मूंखे मदद जे लाइ, उहो सरदार साले मोहम्मद बिरामाणी हो, जंहिंजे ज़हन में, दिलि में, दिमाग़ में शऊर जी शमा ॿरंदड़ हुई, पर हू बि हालात जे तलाश में हो त कहिड़ा अहिड़ा हालात अचनि जंहिंमें आउं क़ौम खे इहा सुजागी जी राह ॾिसां। हू हिकिड़ो ॾाहो माण्हू हो, समझदार माण्हू हो। हुन हालात जॾहिं ॾिठा त हू निकिरी मैदान में निर्वार थी बीह रहियो। आउं तव्हांखे हुनजी तमामु अज़ीम ॻाल्हि, हुनजे ज़हानत जी ॾाहप जी ॻाल्हि, हुन वटि कुझु बिरादरी जा माण्हू मेड़ थी विया त साईं सरदार साहिब सां छा करणो, असां तव्हां वटि मेड़ मिनत थी आया आहियूं। चई पोइ छा थींदो? चई त पोइ इहो थींदो त बंगले ते हली उन सां छा कंदासीं। चई छा असां को ॾोह कयो आहे, को गुनाह कयो आहे जो उते हली हाज़िर थियूं ऐं माफ़ी वठूं? चई त अहिड़ी ज़िलत ऐं रुसवाई मूंखे कॾहिं बि क़बूल कोन्हे का। छा हू थो करणु चाहे? असीं त कोन था चयूं, असांजो त को जहिड़ो कंहिंसां आहे ई कोन जेको ठाक हो। हमेशह दुनिया में दस्तूर जेको ठाक कंदो आहे उहो हली ईंदो आहे परचाइण, न के उन वटि हली वञी दर ते सलामी थिबो ऐं ग़ुलामी क़बूल कबी आहे। आउं हुनजी तव्हांखे रवायत थो ॿुधायां। जॾहिं 2004 में अरबाब ग़ुलाम रहीम साहिबु वज़ीर आला सिंध थियो, असांजी हुन सां तबलीगी दोस्ती हुई, को सियासी तालुक़ कोन हो, न को मलिक चंगेज़ ख़ान सां हो, न को कंहिंसां हो। अरबाब साहिब सां ज़ाती दोस्ती हुई। जॾहिं हुन जा जलसा थींदा हुआ, प्रोग्राम थींदा, दोस्ती जे बुनियाद ते असीं वञी शरीक थींदा हुआसीं, तिलावत कईसीं, कॾहिं को माना शामिलु थियासीं। असांखे नज़र में रखियो वियो त हीउ माण्हू सुजाग माण्हू आहे, हीउ माहौल खे हुननि जे ॿोलीअ में ख़राबु करे थो। जॾहिं त असां क़ुर जे इल्म मुताबिक़ असुलु कमु इहो ई आहे जेको गैरतमंद इंसान खे करिणो आहे, माण्हुनि खे सुजाग करिणो आहे। पोइ असांखे नज़र में रखियो वियो ऐं इन पीड़ा में विधो वियो। असांजा अहिड़ा दोस्त जेके असांजा मदरसा हलाइनि था, मस्जिदूं हलाइनि था, हमदर्द आहिनि, असांजे मथां सिर घोरण लाइ तयारु आहिनि, उन्हनि खे चयो वियो त हीउ माण्हू ख़तरनाक अथव, हिन खां परे रहिजो, हिन खां होशियारु थिजो। त हू माण्हू हैरान थी चवनि साईं तव्हां त उन्हनि जे जलसे में वॾे आजियां सां वञो था, स्टेजनि ते वियो था, इस्तक़बाल कयो था, त तव्हांजा इस्तक़बाल थियनि था, तव्हां त उन सां गॾु नज़र था अचो ऐं असांखे नसीहतूं था कयो त हीउ माण्हू ख़तरनाक अथव।
हिन खां परे रहिजो, त उन माण्हुनि खे जवाबु मिलंदो त असां सियासी माण्हुनि जी इहा मजबूरी हूंदी आहे त असां सभु कंहिं सां गॾु हलूं, पर हक़ीक़त सम्झूं था त जेके माण्हू सुजाॻ आहिनि, जेके माण्हू पढ़िया लिखिया आहिनि, डॉक्टर अनवर साहब जहिड़ा आहिनि, डॉक्टर अली दोस्त पालारी साहब जहिड़ा आहिनि, या ॿिया जेके पालारी बिरादरी में नौजवान आहिनि, उहे सभु हुन जे नज़र में क़ाबिल क़बूल न आहिनि। बहरहाल असांजे मुखालिफ़नि जे लिस्ट में रखियो वियो, पीड़ियो वियो, मथे ते हथु बि रखियो वियो, जेको बिल्कुलु नकली हो 100%, पर मथे ते हथु रखियलु हो। हलंदा रहियासीं, विढ़ंदा रहियासीं, अॻिते हली उहे ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं वयूं त अंदर में असांजे लाइ ॿियो प्रोग्राम आहे, ज़ाहिर में असांजे मथां शफ़क़त जो हथु रखियो वियो आहे। वेंदे वेंदे असां वटि हिकिड़ो दफ़ो पंहिंजो मीटिंग हुजे तंज़ीम जी, असां चयो त शादी कयूं था 100 माण्हुनि जी, महिमान केरु थिए। मौजूदु दोस्तनि मां घणाई जी राय थी त मलिक असद साहब खे महिमान कयो वञे। घणाई जी राय पास थी वई। हुन वटि असीं निकितासीं, सुवाल खणी पहुतासीं, हुन हिकदमि क़बूल कयो। छो त घणनि माण्हुनि जे आवाज़ खे ताक़त हूंदी, घणनि माण्हुनि जे आवाज़ खे ताक़त हूंदी। वरी असीं गॾु थियासीं 2004 खां पोइ, हलंदा रहियासीं। जॾहिं उहा शादी थी, उहो प्रोग्राम थियो, मूं उहे फोटेज, उहे वीडियोज़, उहे मीडिया ते हलल कवरेज सभु खणी सुबुह मां संदसि बंगले में कराची में पेश कयूं। त मूंखे चई, माण्हू त ॾाढो तूं महिनती ऐं जफ़ाकश नज़र अचे थो, पर असां वटि हली मुश्किल सकी। माना हुन वटि सुजाॻ माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल न आहे, चाहे उहो पेरनि में किरी पए, चाहे छा बि थी पए। बहरहाल असांखे ठाकुर में रखी ज़ैलोकेन लॻाए, ज़ैलोकेन डॉक्टर साहब सम्झनि था, अहिड़ी सुई आहे जेका माण्हू खे माना बेहोश करे, कमज़ोर करे, बेकार करे, कमज़ोर करे ऐं मथां शफ़क़त जो हथु रखियो वञे। मूं जेतिरा माण्हू ॾिठा आहिनि, सरदार मलिक असद सिकंदर साहब खां रुसी पोइ ठा करण वारा, उन्हनि सां वर्ताव इहो थियो आहे। उन्हनि खे पंहिंजो रखी, पंहिंजो करे, भाकुर में रखी, इज़त ॾेई, मान ॾेई। माण्हू घणा चवनि त यार हिन त घणो हिनखे नवाज़ियो आहे, पर हक़ीक़त में उहो ठाव, उहो पंहिंजो करणु सिर्फ़ु ज़ालोकेन लॻाइण लाइ हूंदो आहे, कमज़ोर करण लाइ हूंदो आहे, बेपोश बनाइण लाइ हूंदो आहे। त मुंहिंजा दोस्तो, जेको माण्हू सिधो थी बीठो आहे, जेको माण्हू पंहिंजो हक़ु घुरे थो, जेको माण्हू सच ॻाल्हाए थो, जेको माण्हू सच जे राह ते हले थो, जेको माण्हू इमाम हुसैन जो पैरोकार थिए थो, यज़ीदी सिस्टम खे ललकारे थो, ॾाढ ऐं जबर जे साम्हूं उभो थी बीहे थो, उहो माण्हू सरदारनि वॾेरनि वटि, रईसनि वटि कॾहिं बि क़ाबिल क़बूल कोन थो थी सघे। उनखे हू कॾहिं बि पंहिंजो कोन था सम्झनि ऐं न वरी कॾहिं पंहिंजो सम्झंदा। सो मुंहिंजा दोस्तो, हीउ शख़्स तव्हांजा, मुंहिंजे नज़र में ॻाल्हि डिघी थींदी वञे, ऐं माफ़ी थो वठां, हीउ शख़्स तव्हांजा वॾे में वॾा मोहसिन आहिनि। ऐं अहिड़नि शख़्सनि जे जॾहिं तव्हां क़यादत में हलंदव त इंशाअल्लाह इज़त वारा थींदव। ऐं कसम खणी चवां थो, तव्हां BD इलेक्शन में जेके पालारी दोस्त बीहारिया, उहो रईस अता मोहम्मद पालारी हुजे, उहो वहाब पालारी हुजे, ख़ुदा बख़्श पालारी हुजे, या जेके ॿिया दोस्त बीठा हुआ, पालारी इताद जा काउंसलर चाचा शाह मोहम्मद साहब जो फर्ज़ंद हो, ॿिया जेके बि, जेकॾहिं तव्हांजो पालारी इताद ठहियल न हुजे हा, ईअं मलिक असद जे उम्मीदवार जे मुक़ाबले में को पालारी जो नौजवान बीठल हुजे हा, त इहो इताद न हुजे हा, त उन नौजवान जो हशर छा थिए हा? अकेली बकरीअ खे बग़ैर खाई वेंदो, पर धण जेको आहे न, उन ते जॾहिं हमिलो थींदो आहे त का हिकिड़ी बकरी भॼी वञी ॿिए हंधि इतला कंदी आहे, ऐं जेतिरी का हिकिड़ी हंधि खाइजी ॿियनि जो बचाव थी वेंदो आहे। त मुंहिंजा दोस्तो, असांखे इस्लाम, दीन, क़ुर इहा ई तालीम ॾिनी आहे त पाण में मोहबत कयूं। ज़ात परस्ती न आहे, पालारी इताद हुजे या को बि इताद, सुजाॻ माण्हुनि जे क़यादत में जॾहिं ठहे थो, उनजी अॻुवाणी कंदड़ सुजाॻ आहिनि, त उहो कंहिं पालारी ॿी बिरादरी सां का दुश्मनी या टकराव या झेड़ो या फॾो कुझु न आहे। सिर्फ़ु पंहिंजी बिरादरी खे मुनज़्ज़म करणु, मुतहरिक करणु, मज़बूत करणु, सुजाॻ करणु। ऐं तव्हां यकीन सां मुंहिंजो इहो नज़रियो आहे, सोच आहे, फ़िक्र आहे, जेकॾहिं इहो पालारी इताद अॼु खां 20 साल पहिरीं ठहे हा, त अॼु तव्हांजे पालारी बिरादरीअ में अॼु जेको आहे सो हिननि 10, 20, 25, 50 हज़ार लख जेको बि आहे पालारी जो तइदाद, मुंहिंजे इल्म में न आहे इहा ॻाल्हि, पर मूंखे अंदाज़ो आहे त 40-50 हज़ार त घटि में घटि हूंदा पालारी। एतिरा सारा, अगरि उन्हनि मां अधु माण्हुनि जा बि कार्ड वार्ड आहिनि, 25-20 हज़ार वोट आहिनि, त हू माण्हू खीरथर जी ताक़त आहिनि, हू जबल जी ताक़त आहिनि।
हू शींहं जी ताक़त आहिनि, हू वॾी हिकिड़ी मज़बूत ताक़त आहिनि। सो इहे सभु दोस्त इन्हनि मां 10,000 5,000 डॉक्टर ऐं इंजीनियर हुजनि हा, ऐं जेकॾहिं पालारी इताद अॻु में ठहियलु हुजे हा त अॼु को बि पालारियुनि जो ॻोठु स्कूल खां बग़ैर न हुजे हा, को बि पालारी जो माण्हू गोरी ऐं दवा जे लाइ तड़पंदे मरी न वञे हा, उन्हनि जो इलाजु थिए हा। ऐं अहिड़ी तरह सां कंहिं बि पालारी जे ॻोठ में बग़ैर रस्ते जे गाॾियूं ईअं तबाह थी न वञनि हा। अहिड़ी तरह सां तहफ़ुज़ मिले हा, इज़त मिले हा, इंसाफ़ मिले हा, अमन मिले हा, तालीम मिले हा, सिहत मिले हा, सभु शयूं मिलंदियूं जॾहिं पाण में हिकु मुठ थींदासीं। हीअ हिकिड़ी आङुरि हिनखे को बि टेड़ो कंदो जॾाम थी वेंदी, पर जॾहिं हीअ 5 आङुरियूं मिली हिकिड़ो मुक बणजंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे अपील आहे मुंहिंजी बिरादराना, ॾिसो हीउ को जंग जहिड़ो झुटो न आहे। कोहिस्तान जे अंदरि एॾी घुटियल माहौल आहे, जेको माण्हू पंहिंजो हक़ थो घुरे, स्कूल ठहणु घुरिजे, ॾिठई बाग़ी थी वियो, हीउ मुखालिफ़ थी वियो, सरदार खां फिरी वियो, जहिड़ो को इस्लाम छॾे को गैर मुस्लिम थी वियो। अजीब सोच बाबा, को हू नौज़ बिल्ला को ख़ुदा रसूल न आहे जो उनखे जेकॾहिं माण्हू उनजे सियासी पार्टीअ में न आहे त पोइ उहो माॻी सफ़ा पलीत ऐं हराम ऐं नापाक थी वियो। न, इंसान जो हक़ु आहे, इंसान खे अलाह ताला इहा ताक़त ऐं हैसियत ॾिनी हो, जंहिं पार्टी जो थिए, जंहिं बि माण्हूअ सां गॾु थिए, जंहिं तंज़ीम में वञे, को बि ॾोह कोन्हे। जेके माण्हू मलिक असद साहिब सां गॾु वेठा आहिनि, उन्हनि जो गॾु हुजण में असीं ॾोह कोन था ॾियूं, पर जेकॾहिं को माण्हू डॉक्टर अनवर पालारी साहिब सां गॾु बीठो आहे, पालारी इताद में गॾु बीठो, इहो बि हुनजो ॾोह न आहे। जीअं हुनजो ॾोह नथा सम्झूं, तीअं हुननि खे असांजो इहो ॾोह न सम्झणु घुरिजे। असां वटि माण्हू एॾो ख़ौफ़ में वरितल आहिनि। अदाई फोटू शेख साहिब सां गॾु निकिरी वियो, इहो हुते पुॼी वेंदो सरदार साहिब वटि, सरदार साहिब नाराज़ थी वेंदो। बाबा ख़ुदा खे राज़ी कयो, अलाह खे राज़ी कयो, सभु शयूं अलाह तव्हांजे पेरनि में हाणे झुकाईंदो इनशा अल्लाह ताला। अपील जा हथ आहिनि, पाण में मुतहद थियो, मुतहरिक थियो, मज़बूत थियो, सुजागी इख्तियार कयो ऐं मुड़ुस माण्हू थी ॾेखारियो, कंहिं खां न डिॼो। ख़ुदा जो कसम, हज़रत पीरान पीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह मुर्शिद आज़म जो कौल आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां थो, चिटो चिटो ॾेखारे बि सघां थो, अरबी में लिखियलु आहे गुनियतुल तालिबीन किताब में। साईं चए थो, जंहिं इंसान जे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो ख़ुदा खां सवा ॿिए जो ख़ौफ़ आहे, उनजे दिलि में ईमान कोन्हे। राईअ जे दाणे ईमान ख़ौफ़ न रखो। तव्हां मुतहद आहियो, मुनज़्ज़िम आहियो, हिकिड़ी ताक़त आहियो, हिकिड़ी कुवत आहियो। इनशा अल्लाह तव्हांजो को बार तव्हां पंहिंजा बच्चा पढ़ायो, सुजाग थियो, पालारी इताद खे मज़बूत कयो। को अचे थो, को वञे थो, सुवारीअ, गाॾीअ, ॿेड़ीअ, बस ऐं हलंदी सफ़र ते, कोई ईंदो कोई वेंदो, उन ॻाल्हि जी का परवाह न कयो। तव्हां पंहिंजे अज़म ते जेके निकितल आहियो से क़ाइमु रहो, बीठा रहो, ॼमिया रहो। इनशा अल्लाह उहो वक़्तु परे न आहे जो तव्हांखे बंगले ते हाज़िरीअ जे लाइ ऐं परचा लाइ न घुरायो वेंदो, पर तव्हांजे दर दर ते उहे माण्हू बार बार ईंदा ऐं तव्हांखे कुल्हनि ते खणंदा, चवंदा हिमत सां, बदीअ सां, महिनत सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद